अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां दुलाब जी अॼु ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अॼु जेका ड्रामे जी दुलाब जी अपडेट आहे ज़बरदस्त आहे, उन सां गॾोगॾु ख़ुशख़बरियूं ॿियूं बि आहिनि। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां जेका दुलाब ड्रामे में अदाकार कमु करे रहिया आहिनि, इहो दुलाब ड्रामो सौ ते ख़तमु थींदो, इहे अदाकार वरी इन्हनि जो हिकु ॿियो ड्रामो अचण वारो आहे। घणा अदाकार इहे हूंदा, सभु न, माना इन मूं कुझु मेन अदाकार इहे ई हूंदा जंहिंजो ड्रामे जो नालो आहे पंहिंजा वेरी। ऐं इहे अदाकार इन्हनि सां गॾु डायरेक्टर बि साॻियो ई खजू साहब आहे, फरज़ंद मलिक खजू साहब। ऐं दुलाब ड्रामो शूट थी चुको आहे, फाइनल थी चुको आहे, तव्हांखे त ख़बर आहे कॾो को हे हाणे किस्तूं हलनि थियूं पियूं, इहे तयारु पियूं आहिनि। हाणे हू ॿिए ड्रामे जी तयारी करे रहिया आहिनि ऐं पंहिंजा वेरी इहो ड्रामो शूट कयो वेंदो। काफ़ी वॾा अदाकार दुलाब वारा ऐं ज़ेर ज़िंदगीअ वारा हूंदा। डायरेक्टर बि साॻियो आहे, राइटर बि साॻियो आहे, नूर ज़हूर साहब आहे। ऐं इहो ड्रामो तमामु जल्द दोस्तों जेको आहे इन जी बक़ाया अपडेट ॾींदासीं। मेन अदाकार इन में हीरो कंहिंखे रखियो वेंदो, इहा बि तव्हांखे तमामु जल्द अपडेट्स ॾींदासीं। इहा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। तव्हां परेशान थियो पिया त यार दुलाब 100 ते ख़तमु छो थो थिए, बाबा 100 ते ख़तमु थियो त भली ॻाल्हि आहे, हाणे वरी ॿियो ड्रामो ईंदो जान छुटी जल्दी, न त 300-200 किस्त ताईं केरु मरे केरु जीए, अलाए को ॾिसी सघे अलाए न ॾिसी सघे, इन खां बहितर आहे त 100 ते ख़तमु थिए थो। तमामु जल्द ॿियो ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे, उन जी शूटिंग वग़ैरह जी तस्वीरूं तमामु जल्द तव्हां सां शेयर कंदासीं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा इन ख़ुशी में।